नाज़रीन असां के बरसात बाबत अपडेट कंदा हलूं त मौसमियात खाते तरफ़ां अॼु बि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पवण जी अॻकथी कई वई आहे। मौसमियात खाते मूजिब कराची, सागर, उमरकोट, थरपार करई ॿियनि ज़िलनि में अॼु बरसात पवण जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सावणी मौसम जुलाई जे पहिरें हफ़्ते खां शुरू थींदी। हिन भेरे माज़ी जी भेट में सावणी जूं वधीक बरसातूं पवण जो इम्कान आहे। नाज़रीन असां के बरसात बाबत आगाह करे रहिया आहियूं त मौसमियात खाते तरफ़ां अॼु बि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पवण जी अॻकथी कई वई आहे। मौसमियात खाते मूजिब कराची, सागर, उमरकोट, थरपार करई ॿियनि ज़िलनि में अॼु बरसात पवण जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सावणी मौसम जुलाई जे पहिरें हफ़्ते खां शुरू थींदो। हिन भेरे माज़ी जी भेट में सावणी जूं वधीक बरसातूं पवण जो इम्कान आहे। बरसात बाबत ख़बर अवां खे ॾियूं पिया नाज़रीन त मौसमियात खाते तरफ़ां अॼु बि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पवण जी अॻकथी कई वई आहे। मौसमियात खाते मूजिब कराची, सागर, उमरकोट, थरपार करई ॿियनि ज़िलनि में अॼु बरसात पवण जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सावणी मौसम जुलाई जे पहिरें हफ़्ते खां शुरू थींदी। हिन भेरे माज़ी जी भेट में सावणी जूं वधीक बरसातूं पवण जो इम्कान आहे।